प्रोटीन जंहिंखे सिंधी में पाण चवंदा आहियूं लहमियात। लहम माना गोश्त, लहम लफ़्ज़ अरबी जो लफ़्ज़ आहे। असल में लहमियात इन जे करे चवंदा आहियूं त प्रोटीन असांजो गोश्त ठाहींदो आहे, ठीकु आहे। इन खे असां लहमियात चवंदा आहियूं। प्रोटीन जी माना पहिरीं पोज़ीशन वारो, अंग्रेज़ी जे हिसाब सां पहिरीं पोज़ीशन आहे असांजो जिस्म इहो ठाहे, असांजा वार, नह, चमड़ी, हार्मोन, ठीकु आहे, इहे सभु शयूं प्रोटीन ठाहींदो आहे। इन जे करे असां चवंदा आहियूं जेका जानदारनि में ॼण हिन जी पहिरीं पोज़ीशन आहे। प्रोटीन कहिड़ियुनि शयुनि में हूंदो आहे? अॻ में ठहियलु छा जो आहे? कंपोज़्ड ऑफ, प्रोटीन ठहियलु अथव अमाइनो एसिड जो, 20 अमाइनो एसिड, 20 MCQs अथव, 20 अमाइनो एसिड मिली करे हिकिड़ो प्रोटीन ठाहींदो। जेको पाण वटि प्रोटीन मौजूदु आहे उहो 20 क़िस्मनि जे अमाइनो एसिड जो ठहियलु आहे, 20 क़िस्म, ठीकु आहे। प्रोटीन जेको आहे फंक्शन छा अथसि? प्रोटीन जो फंक्शन आहे जिस्म ठाहिणु, स्ट्रक्चर ठाहिणु। स्ट्रक्चर माना जिस्म जी बनावट ठाहिणु। बनावट जेका बि असांजो जिस्म ठहियलु आहे उहो इन जो ठहियलु आहे, प्रोटीन जो, ठीकु आहे। बनावट ठाहींदो आहे प्रोटीन, जंहिंमें वार अचनि था, चमड़ी अचे थी, नह अचनि था, अंदरियां उज़वा सभु इहे सभु प्रोटीन थो ठाहे। ऐं ॿियो रिपेयर कंदो आहे, जेकॾहिं कोई सेल वग़ैरह जो या जिस्म जो टिशू वग़ैरह डैमेज थी था वञनि त उन्हनि जी मरमत कंदो प्रोटीन, ठीकु आहे। प्रोटीन हूंदो कंहिंमें आहे? सोर्स कहिड़ो आहे ज़रियो प्रोटीन जो? प्रोटीन हूंदो अथव घणे खां घणो हूंदो आहे गोश्त में, नट्स, बोहीमुङ, बादाम, अखरोट, जेके बि नट्स उन्हनि में हूंदो, ऐं दालुनि में हूंदो, पल्स दालियूं इन्हनि में हूंदो आहे। घणे खां घणो मटरनि में बि हूंदो, बीन्स, ठीकु आहे। ही इन्हनि में घणो हूंदो आहे, बाक़ी ॿियनि खाधनि में बि हूंदो आहे।